सीनियर अगवान कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान के सेक्रेटरी जनरल अदीब एंड दानिश्वर हन साईं कॉमरेड इमदाद काजी साहब के तो उहे अचन ऐं तव्हां सभिनी सां मुखातिब तव्हांखे ऐं कॉमरेड हैदर बख्श जतोई खे उनजी जिदोजहद खे सभु सलाम। दोस्तो, सब खां पहिरीं आउं सिंध हारी कमेटी कॉमरेड समर जतोई के मुबारकबाद थो ॾियां त कॉमरेड जतोई जी हिन दफ़े ही वर्सी एतिरी शानाइते नमूने मल्हाई वई ऐं असीं सभु गॾिजी वेठा आहियूं। पर सवाल इहो आहे त कॉमरेड हैदर बख्श जतोई असांजो ॾाढो या असांजो रिश्तेदार हुयो, उनजे करे वर्सी मल्हाइजे, या हुन तारीख़ में जेको किरदारु अदा कयो उनजे करे वर्सी मल्हाइजे, या हुनजे फिक्र हुनजे नज़रिए उन ते नज़र विझी छंड छान करे अॻिते जे लाइ के रस्ता ठाहिनि। कॉमरेड जतोई जी जिदोजहद, हुन जूं कुर्बानियूं, हुन जूं कामयाबियूं, हुन जो काफ़ी हद ताईं दोस्तनि ज़िक्र कयो। मां हुन जे किरदार जे हवाले सां ॻाल्हि कंदुसि त सियासी ऐं इनकलाबी पार्टी लाइ सब खां पहिरीं ज़रूरत हूंदी आहे त पान मारिजे ऐं अन्ना ख़तम कजे, ऐं हुन ॻोठ ॻोठ वञी, रेलगाॾी जे दॿनि में वञी, बस में वञी पंफलेट विराया ऐं हारनि खे तबक़ाती शऊर ॾिनो त जीअं माण्हू वॾेरनि जे असर मां निकिरनि ऐं का हारी तहरीक सघारी थिए ऐं हिन मुल्क जे अंदरि, हिन इलाइक़े जे अंदरि को इनकलाब बर्पा करे। असां कॉमरेड जतोई शहरनि में हुन जा यूनिट कोन विया, यूनिट बहिराड़नि में विया ऐं हुन सॼो फोकस जेको कयो हो उहो बहिराड़नि ते कयो हो। असां बहिराड़नि ते केतिरो फोकस कयूं था इहो वॾो सवाल आहे, ऐं सुठी ॻाल्हि आहे त हिते जेके माण्हू आया आहिनि उहे घणे भाङे बहिराड़नि खां आया आहिनि। शहरी माण्हू सरमाएदारनि निज़ाम उनखे एतिरो जकड़े छॾियो आहे जो 24 कलाक पंहिंजे घर जूं ज़रूरतूं पूरियूं करण में पूरो आहे। बहिराड़ी जो माण्हू ऐं हारी उनजो मिसाल ईअं आहे त कंहिं फ़क़ीर अचे कंहिं घर ते सदा आहिनि ऐं उते को माण्हू घर में ताज़ो घिरियो हो कंहिं पंहिंजी ड्यूटी या पोरे करण खां पोइ हुनजे आॾो मानी रखी वई त ॿाहिरि सदा आई। हुनजे आॾो 2 मानियूं हुयूं, हिकिड़ी मानी खणी फ़क़ीर खे वञी ॾिनई ऐं ॿी मानी खाई सुम्ही पियो। जॾहिं 2 कलाकनि खां पोइ उथियो, ॿाहिरि निकितो त ॾिठई दर जे साम्हूं छांव में फ़क़ीर सुतो पियो आहे। मथो वञी बीठो, ॾिठई त जेका मूं हिकु मानी ॾिनी उन मां अधु खाधल आहे, अधु अञा पई आहे। फ़क़ीर खे उथारी त तो त दाह कई, बुखियो आहियां, सदा आहीं, पर हे मानी त तो अधु खाधी आहे। त हुन चयो मूं अधु खाधी आहे ऐं मूं ईअं सम्झो मतां मूंखां बि वधीक को बुखियो अचे, अधु मूं उनजे लाइ मानी संभाले रखी। त असांजो बहिराड़ी जो माण्हू ईअं किनारात पसंदि आहे ऐं तारीख़ुनि में उन्हनि वॾो किरदारु अदा कयो आहे। ऐं कॉमरेड जतोई ॻोठ ॻोठ दर दर वञी इहो पैगाम पहुचायो। पर कॉमरेड हैदर बख्श जतोई खे इहो शऊर कीअं मिलियो? वॾेरे जो पुटु, गांधी नसील जो पुटु ऐं पोटो, ऐं हेॾे वॾे उहिदे वारो ऐं हेॾो होशियार जेको शुरू खां वठी आख़िर ताईं हर डिग्री पोजीशन होल्डर, वो अफसरशाही के छॾे थो, तबक़ाती सियासत तरफ़ वञे थो ऐं आम माण्हुनि वटि वञे थो, जंहिंजो मिसाल हिकिड़े दफ़े असां आबाद मेहर जे भरिसां जलसो करण वियासीं त उतां छंडण वाह थो गुज़रे। उनजे किनारे ते आरी कमेटी जो जलसो, कॉमरेड सोबे खे ख़बर पई, उन मूंखे घुरायो। मूंखे चई यार हिन सां मुंहिंजूं तारीख़ी यादियूं वापसि था वञूं, मूंखे छो न वठी वियो? मुंहिंजो कॉमरेड तव्हां बुज़ुर्ग थी विया आहियो, इन करे चयोसीं तव्हांखे काॾे तकलीफ़ ॾियो। चई इन सां मुंहिंजी यादि वापसि त आहे, कॉमरेड जतोई इलेक्शन में बीठो हुजे, असां कंबर खां शहदादकोट खां
पहाड़न में थींदा इतां महल पे वियासीं त जॾहिं इन किनारे ते के ढाबे होटल ते अचे वेठासीं, माण्हू वेठा हुया, असां बि पंहिंजी जीप ते झलीसीं, 6-7 हमरा हुयासीं। होटल वारे खे चयोसीं बाबा चांहि जो बाटो चाढ़, पर जेके हिते माण्हू वेठा आहिनि इन्हनि खे बि चांहि पीआरजा ऐं असांखे बि चांहि पीआर, बिल असां ॾींदासीं। चांहि ठहण लॻी, जॾहिं चांहि अञा तयार न थी त होटल ते वेठा माण्हू आहिस्ते आहिस्ते उथंदा विया ऐं जॾहिं असांखे चांहि खणी आयो त हिकिड़ो माण्हू कोन हुयो। त असां हुन खां पुछियोसीं त बाबा हे जिन माण्हुनि लाइ तोखे चयोसीं त चांहि जो बाटो चाढ़, उहे काॾे विया? चइसि उहे सभु चवंदा विया त ही कामरेड हैदर बख़्श जतोई आहे, हिननि कामरेडनि जो जहिड़ो आहे वॾेरनि सां, मथां वॾेरनि खे ख़बर पवे त होटल ते हिन जी चांहि पी आया आहिनि त सिज में जेको आहे होटल छॾे भॼी विया। उते तव्हां हारी कमेटी जो जलसो कयो आहे, कम्युनिस्ट पार्टी जो जलसो कयो आहे, त इहा मुंहिंजे लाइ उत्साहींदड़ ॻाल्हि आहे त मां हुन जाइ ते वञा। इहो कामरेड हैदर बख़्श जतोई झर वञी इहो पैगाम पहुचायो, पर इहो पैगाम, इहो उसूल, इहो नज़रियो छो क़बूल कई? छाकाणि त जॾहिं हुन कार्ल मार्क्स खे पढ़ियो, हुन रूसी इनकलाब खे पढ़ियो ऐं लेनिन जो सबक़ पढ़ियो, तॾहिं हुनखे ज़मीर हुयो, हिम्मत हुई ऐं हुन सोचियो त इहे माण्हू जन सॼे समाज जी तक़दीर बदिली आहे, ऐं उन्हनि माण्हुनि जे रस्ते ते हलां। मुंहिंजी अकेले जी ख़ुशहाली, मुंहिंजी अकेले जी ज़िंदगी रुगो ख़ुशहाल हुजे, इहा का वॾी ॻाल्हि कान्हे का। तंहिं करे कंहिं मुफ़क्किर चयो आहे त कुती बि पंहिंजे बचनि जो पेट पालींदी आहे, बकरी बि पंहिंजे बचनि जो पेट पालींदो आहे, इंसान बि पंहिंजे बचनि जो पेट पालींदो आहे, पर कुती कचरे जे ढेर में खुराक तलाश करे पंहिंजो पेट भरींदी आहे, बचनि जो बंदोबस्त बि कंदी आहे। बघियर कंहिंजो पेट चीरे पंहिंजो पेट बि भरींदो आहे, बचनि जो पेट बि भरींदो आहे, पर इंसान अशरफुल मखलूकात आहे, उनखे न कुते वांगुरु हुअणु घुरिजे, न बघियर वांगुरु हुअणु घुरिजे, सभिनी इंसाननि मुतालिक़ सोचणु घुरिजे। ही त कामरेड जतोई ते था ॻाल्हायूं। कामरेड जतोई जी मज़ार नाहे जो कलंदर जी दरगाह ते वञूं ऐं कलंदर जा गीत ॻायूं। कामरेड जतोई सियासी शख्सियत आहे। अॼु जा आम मसइला सिंध जा जेको आहे, कैनालनि जो ज़िक्र ॿुधो अथव, कारपोरेट फार्मिंग जो ज़िक्र ॿुधो अथव, कार्बन क्रेडिट जो बि ज़िक्र ॿुधो त कार्बन क्रेडिट में कीअं असांजा ॿेला खयूं पिया वञनि। हे सरमाएदारी निज़ाम जी जेका यलदार आहे, उहा रुगो पाणी न पई खसे, उहा रुगो ज़मीनूं न पई खसे, बल्कि उहे ॿेला बि खसे पई, उहे सियाहती मक़ाम बि खसे पई। ग्रीन टूरिज़म छा आहे? असांजा सभु तफ़रीही मक़ाम, असांजा सभु तारीख़ी माग, मुआजो दरो, तारूंजर, कीरथर, कीझर, इहे सभु जेको आहे ग्रीन टूरिज़म में विरहाया। केरु खणी वियो, नारा था लॻनि, जहिड़ो आहे पंजाब तो सां जहिड़ो आहे। इन जिन खे बि मिलिया आहिनि, हिकिड़े जो नालो कढो त कहिड़े पंजाबीअ खे मिली आहे? फौजी फाउंडेशन। ऐं फौजी फाउंडेशन जा पार्टनर केरु आहिनि? कतर जा शेख, दुबई जा शेख, सऊदी अरब जा शेख ऐं चीन। ऐं चीन दुनिया जे अंदरि हिन जंग जेका हिंदुस्तान पाकिस्तान जी थी, उन खां पोइ इहो साबित कयो त साम्राज्य जे पुलिसमैन तौर हाणे मां एलिजिबल थी चुको आहे। अमेरिका पुलिसमैन हिन करे हुयो छाकाणि हुन वटि फौजी कुवत हुई, जंगी कुवत हुई। माशी तौर चीन जे स्पीड सां अॻिते वञे पियो, साम्राज्य तरफ़ उहो पियो वञे। ऐं अॼु साम्राज्य जो दौर जेको कामरेड अमान लाइ ॻाल्हि कई त हाणे सनती सरमाए जो साम्राज्य जो दौर न आहे, हाणे तिजारती साम्राज्य जो दौर न आहे, बल्कि अॼु उन खां अञा अॻिते कैपिटल एक्सपोर्ट करण जो दौर आहे। मालियाती साम्राज्य आहे दुनिया जे अंदरि, जंहिंजे नतीजे में हुकूमतूं मजबूर थी सभु कुझु उन्हनि जे हवाले थियूं कनि। ऐं पाकिस्तान में हिन जंग खां पोइ जेको ही असांजे आसिम मुनीर खे फील्ड मार्शल ठाहे वियो आहे, तव्हांखे ख़बर आहे न, जॾहिं सूअर खे जंग में डुकाइबो आहे त हुनजो कुझु ईअं कंधे ते टील हूंदो आहे, कि अॼु असांजे जनरलनि जो कुझु टील आहे।
ऐं ही सब कब्जा केरु पिया कनि? जनरल पिया कब्ज़ो कनि। कामरेड हैदर बख्श जतोई जी लड़ाई जनरलनि जे ख़िलाफ़ हुई, जमहूरियत जे लाइ लड़ाई हुई त जनरलनि जे ख़िलाफ़ हुई, अलाटी तारीख़ जे लाइ लड़ाई हुई त जनरल ऐं ब्यूरोक्रेट जे ख़िलाफ़ लड़ाई हुई। असांखे उन लड़ाई तरफ़ वञणु घुरिजे। असांखे ऐं इहो सम्झणु घुरिजे त हिन वक़्तु सिंध में तबक़ाती पोलराइज़ेशन वाज़े थी चुकी आहे। जॾहिं सिंध जे ज़मीनुनि ते कॉर्पोरेट फार्मिंग जे ज़रिए, ग्रीन इनिशिएटिव जे ज़रिए, कार्बन क्रेडिट जे ज़रिए कब्ज़ा कया पिया वञनि त वॾेरा उन कब्ज़े में जनरलनि सां शरीक आहिनि। मिलनि उन्हनि खे कुझु बि कोन था। अदा सबर ॿ टे ॻाल्हियूं चवंदुसि। इन्हनि खे ॿेड़ विढ़ण लाइ असांखे हारियुनि खे, मज़दूरनि खे गॾु करणो पवंदो ऐं गॾिजी इहा जदोजहद करणी पवंदी। कामरेड हैदर बख्श जतोई जो इहो ई रस्तो आहे। ऐं मां सम्झां थो पियो त बबर लोधी तारीख़ जो दोस्तनि ज़िक्र कयो, पर हिकिड़ी ॻाल्हि जेका कामरेड हैदर बख्श जतोई जी तारीख़ सां बिल्कुलु लाॻापिजे थी, पुरअमन तारीख़। कामरेड जतोई जे ज़माने में पूरी दुनिया में बंदूक जी लड़ाई पई हली, पर कामरेड जतोई हारियुनि खे बंदूक खणण जी कॾहिं बि ॻाल्हि न कई। ऐं बबर लोधी तारीख़ साबित कयो त बलोचिस्तान जी बंदूक बरदार तारीख़ इस्लामाबाद के GSU के झुकाए न सघी हुई, पर सिंध जा जॾहिं रोड रस्ता बंदि थिया, समुंड का रस्ता बंदि थी विया, तॾहिं हू मजबूर थिया। उहो इजलास जेको पाण तय कयो, दबाव जे नतीजे में 3-4 ॾींहं पहिरीं छॾे वठूं त जीअं नोटिफिकेशन जारी कयो त रस्ता खुलनि। इन जी माना सिंध पंहिंजे वसीलनि खे बचाइण लाइ, सिंध जो हारी, सिंध जो आम माण्हू पंहिंजे हक़नि लाइ उहे रस्ता जेके इस्लामाबाद था वञनि, जेके रावलपिंडी था वञनि, उहे जेकॾहिं पुरअमन तरीक़े सां हर ॻोठ ऐं शहर जा माण्हू रस्तनि ते अचे धरना हणी वेही रहनि त इहे हुकुमरान मजबूर थींदा। केतिरनि माण्हुनि खे गोलियूं हणंदा। हर ॻोठ जी 5-5 हज़ार 10-10 हज़ार आबादी आहे। शहरनि जूं 20-30 हज़ार आबादी अचे, उन्हनि रोडनि ते वेही रहनि, ॾिसो ख़बर पए त कहिड़ियूं गोलियूं था हलाइनि। तंहिं करे असांखे इहा पुरअमन तारीख़ हलाइणु घुरिजे। ही जेका मोरो में थी आहे, जेकॾहिं तारीख़ में हिसो वठंदड़ माण्हू उनखे पुरतशद्दुद कनि था त मां अपील कंदुसि, पुरतशद्दुद तारीख़ में रियासत खे मौक़ो ॾींदो माण्हुनि खे मारण जो। इहा असांजी पुरअमन तारीख़ जेका आहे, उहा हुननि खे गोॾा खोलण ते मजबूर थींदी। ऐं असांखे यकीन आहे त सिंध जो माण्हू गॾिजी जॾहिं इहे धरना आया त उहे ज़रूरु मजबूर थींदा। महिरबानी।